अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असांखे ख़ैरात या इमदाद न पर आलमी बिरादरी खां इंसाफ़ घुरिजे। न्यूयॉर्क में कोप 27 इजलास खे ख़िताब ऐं फ्रांसीसी मीडिया खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त माहौलियाती आफ़त सबबि पाकिस्तान खे हिन वक़्तु 30 अरब डॉलरनि जी इमदाद जी ज़रूरत आहे। असां हिन वक़्तु रिलीफ ऐं बचाव वारे मरहले में आहियूं, जंहिंखां पोइ असां बहाली जे मरहले में दाख़िल थी वेंदासीं। परॾेही वज़ीर चयो त भारत जी फाशिस्ट ऐं इस्लामोफोबिया पॉलिसी सबबि उते जा मुसलमान अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। भारत सां हिन वक़्तु को बि राब्तो नाहे। हुन चयो त अॼु जो भारत सेक्युलर नाहे जीअं उन जे बानी अॻवाननि चाहियो हो। बदकिस्मती सां अॼु जो भारत हिकु तब्दील थियल मुल्क आहे ऐं असांजी उन सां लाॻापन जी हिकु डिघी तारीख़ आहे। यकीन आहे त मुस्तक़बिल में नौजवान नस्ल खे अमुन सां रहंदे ॾिसंदासीं। इंटरव्यू में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो वधीक चयो त तालिबान आलमी बिरादरी सां कयल वाइदा पूरा न कया। वाइदा न पालण सबबि तालिबान हुकूमत खे तस्लीम नाहे कयो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त तालिबान छोकिरियुनि खे सेकेंडरी स्कूल में वञण जी इजाज़त न ॾिनी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।